सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असां जॾहिं घर खां निकिरूं पोइ कम ते वञूं, काॾे ॿाहिरि वञूं, किथे बि वञूं, उन वक़्तु असां मुस्कुराईंदे उनखे विदाई ॾियूं, मुस्कुराईंदे करे असां मोकिलायूं। जंहिं ॾींहुं असां घर खां निकितासीं ऐं घर में मुंहुं ख़राबु हूंदो, पिटको हूंदो, ॿियो लफ़्ज़ हूंदो, का ॻाल्हि हूंदी, पंहिंजो मुंहुं ख़राबु करे निकिरंदासीं या मोकिलाइण वारनि घर असांजो मुंहुं ख़राबु करे मोकिलियो। असां शाम जो मोदासीं कोई कमु कोन हूंदो, बिल्कुलु बेसूरती करे मोटंदासीं, थकी टुटी हारजी करे मोटंदासीं। तंहिंजे करे जॾहिं घर खां वञिजे त घर वारा उन मंदर वांगुरु उनखे मुस्कुराए करे ख़ुशी सां मोकिले। पोइ ॾिसो भाग क़िस्मत जेको गॾु हूंदी, जंहिं ॾींहुं उहो मुंहुं लटकाए करे वेंदो ऐं वेंदे वेंदे उनजो रोदन हूंदो या वेंदे वेंदे लफ़्ज़ सां मुंहुं ख़राबु हूंदो, जेॾो हणी अचे कुझु हथ न ईंदुसि, पंहिंजो पाण मुंहुं पूरो करे पाण खे मोटंदो। तंहिंजे करे घर मां निकिरे उनखे मंदर वांगुरु प्यार सां मोकिलो, जे मालिक मोकिलंदो आहे, यादि रखणु खपे। ऐं वरी जंहिं वक़्तु उहो शाम जो अचे घर वापसि, ऐं जंहिं महिल बि अचे उहो खिलंदो अचे, उहो मुस्कुराईंदो अचे, पंहिंजी ख़ुशी सां भरिजी करे अचे। जेकॾहिं उहो मुस्कुराईंदो, खिलंदो, ख़ुशी सां ईंदो, तुंहिंजो घर सदाई स्वर्ग रहंदो। जेकॾहिं मुंहुं लटकाए करे ईंदो, कमु लही वेंदुसि, पूरो थी वेंदो, सॼो घर पूरो थी वेंदुसि। जेके आमतौर ॿई चीज़ूं शायदि असांखे घरनि में घटि मिलंदियूं। वञण महिल मोकिलाइण महिल मुंहुं चङो कोन्हे, वापसी में पंहिंजो मुंहुं चङो कोन्हे हूंदो, तक़रीबन। तंहिंजे करे सभु कुझु चाहींदे घर में उहो भाग न हूंदा, ख़ुशी न हूंदी आहे। मुंहिंजो कारण इहो रहियो जो असां जेके सपना सजायासीं उहे पूरा न थिया, छाकाणि त असां जेको प्यार ऐं मोहबत जा सपना, घर खे बणाइण जा सपना सजायासीं, उहे असांजा ॿाहिरि हलिया विया, उहे असांजा दूर थी विया। कॾहिं असांजा ॻाल्हियुनि में हलिया विया, कॾहिं दोस्तनि में हलिया विया, कॾहिं खाधे पीते में हलिया विया, कॾहिं कंपनी ऐं कचहरी में हलिया विया, कॾहिं कंहिंसां वेहण में हलिया विया। असांजे रिश्तनि जी अहमियत न रही, असांजे ग़लति चीज़ूं साम्हूं ॾाढियूं अची वयूं। पोइ असां शायदि उहो इंसान न रहंदा। जॾहिं बि असां ग़लति पासे वेंदासीं, ग़लति रस्तो वठंदासीं, उते आदर ऐं इज़त पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदी आहे। जंहिंखे चयो वेंदो आहे भाग खे लता मारा, जे इज़त हिकु दफ़ो बणाईसीं, वरी इज़त वई त शायदि वरी न ईंदी। साॻे नमूने असां कुझु कमायोसीं, पोइ असां उनखे पंहिंजी महिनत चऊं, पंहिंजा कर्म चऊं, पंहिंजो भाग चऊं, मालिक जी रहमत चऊं, ईश्वर जी कृपा चऊं, सचे साईं जी आसीस चऊं, जेको वणे असां उनखे नालो ॾेई छॾूं, कोई माना कोन्हे। असां पंहिंजी महिनत जो यूं पंहिंजी महिनत कईसीं, अॻियनि कर्म जो भाग चऊं, यस ओके, कर्म जो फल ठीकु आहे,
मालिक जी रहमत सही आहे, सच साईं जी कृपा सही आहे। जेको बि नालो जेको वणे उहो करे छॾ, जेको ई सम्झूं सघो के। पर असां महिनत कईसीं, असांजो भाउ क़िस्मत रहमत कोई बि नालो ॾियो असांखे कुझु मिलियो, जेको मिलियो असां उनजी इज़त केतिरी कईसीं। असां पंहिंजे महिनत जी इज़त कईसीं, पंहिंजे भाग जी इज़त कईसीं, पंहिंजी क़िस्मत जी इज़त कईसीं, मालिक जी रहमत जी इज़त कईसीं, सचे साईं जी कृपा जी इज़त कईसीं। असां छा कयोसीं? इज़त कईसीं उनजी, पंहिंजे महिनत जी, भाग जी, रहमत जी, कोई बि नालो ॾियूं पर इज़त उनजी तॾहिं आहे असांजी महिनत जी इज़त तॾहिं आहे जॾहिं उनजो सही इस्तेमालु थिए। महिनत सां जेको कमायोसीं, जेको वरितोसीं उनजो सही इस्तेमालु थिए, उनजी इज़त आहे। उन सां सही हलणु हुजे, उनजी इज़त आहे। लेकिन उन सां कुझु ग़लति करणु, कुझु पाप करणु, ग़लति पासे वञणु, ग़लति पासे ख़र्चणु, ग़लति अंदाज़ अपनाइणु, इहो भाग क़िस्मत रहमत जी बेइज़ती आहे, उनजी रुसवाई आहे। जंहिं ॾींहुं असां उनजी रुसवाई कईसीं ऐं उहो भाग क़िस्मत रहमत असांखो हलियो वियो, उहो ॾाढो ॾुखियो थी।